अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। अवां ताईं नाज़रीन हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां 8 फरवरी 2024 ते आम चूंडुनि जे सिलसिले में सिंध असेंबलीअ जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, अवां ताईं हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां 8 फरवरी 2024 ते आम चूंडुनि जे सिलसिले में सिंध असेंबली जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। पीपल्स पार्टीअ जे ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां सिंध असेंबलीअ में औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिंमें डॉक्टर अज़रा फज़ल पीचोहो, सीमा खुरम, तंज़ीला हबीबा, रेहाना लिगारी, बेबी यास्मीन शाह, नुज़हत पठान, मारवी राशिदी, सादिया जावेद, फरज़ाना हनी बलोच, सजीला मंज़ूर लिगारी, हिना दस्तगीर, रुखसाना शाह, हीर सुहो, नादिया खोड़ो, डॉक्टर ग़ज़ाना ख़ालिद, साइमा आगा, रूमा सबा मुश्ताक, उरूबा खैरनुसा मुग़ल, मलिया मंसूर, शाहीना सहर अली, समीता अफ़ज़ल सैयद, रुबीना काइम खानी, गज़ाला सियाल, कलसूम अख्तर चांडियो, शमा आरिफ मिठियाणी, शबाना ख़ान ऐं शाज़िया करीम संघर जा नाला मंज़ूरीअ लाइ ॾिना विया। इन्हनि नालनि जो पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां ऐलान कयो वियो आहे। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ पारां आम चूंडुनि जे सिलसिले में 8 फरवरी 2024 ते थींदड़ आम चूंडुनि जे सिलसिले में सिंध असेंबलीअ जे औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नाज़रीन, असां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।